यस सिंध नज़्म उनवाना सिंध जी साईं। कंहिं डिसंबर चुल्ह ॾे घूरे ॾिसी चेल सां कांभो ॿधी पोढ़े चयो वाह छा पुछी थो दर्द मुंहिंजे देस जो छा पुछी थो हाण खोंबे खेस जो। वाह वाह कंहिं डिसंबर चुल्ह ॾे घूरे ॾिसी चेल सां कांभो ॿधी पोढ़े चयो छा पुछी थो दर्द मुंहिंजे देस जो छा पुछी थो हाण खोंबे खेस जो। वाह वाह सिंध आ सुकरात ॼण तारीख़ जी वाह सिंध आ सुकरात ॼण तारीख़ जी हेमला की ज़हर जंहिंजे भाग में वाह वाह जीअं बिरोनो हो जलियो कंहिं जाग में सिंध ईसा जीअं सलीबनि ते टंगी रत बदन ऐं रत ई जंहिंजी कंघी जा संभारा रक्स जी राणी हुई सा संभारा वक़्त ॼण घाणी हुई हू प्रीस्ट अमन जो को बादशाह अदल जो इंसाफ़ जो हो शहनशाह चापुड़ी ॾाढ़ी हुई ॼण अजरकी वार वर में रहड़ की ऐं ॾहर की हू हिंदोरनि जो शहर मोहन दड़ो जो सिंधूअ जे हो कंधीअ जे तिर जियां जंहिं ॼणियो तहज़ीब खे सिर सिर जियां जंहिं सिंधूअ ते वेद वेही कंहिं लिखिया जंहिं सिंधूअ तां गुर गुरूअनि सभु सिखिया आब जो ही देवता पूॼियो वियो आण वारीअ सां मगर पूरियो वियो चेल सां कांभो ॿधी पोढ़े चयो छा पुछी थो देस मुंहिंजे दर्द मुंहिंजे देस जो। बेहतरीन साईं माशाअल्लाह। चेल सां कांभो ॿधी पोढ़े चयो को ठठो हो दर्सगाहुनि जो इमाम ठठे में उन ज़माने में 400 दर्सगाह अॼु हिकु बि यूनिवर्सिटी कोन्हे। बेहतरीन साईं को ठठो हो दर्सगाहुनि जो इमाम जो थियो को करबलाउनि जो इमाम अरब जो इस्लाम आयो थी अज़ाब इब्न कासिम को कसाबनि जो कसाब कंटिन्यू सर कंटिन्यू सिंध में राकास जीअं गाए पियो जंत बूढ़ा साम को गाए वियो मज़हबनि जे नाम में कतलाम थियो ऐं नियाणियुनि जो वरी वॾी नीलाम थियो कंटिन्यू प्लीज सर। सिंध बंगोरनि खां वई महरूम थी सिंध इंदौरनि खां वई महरूम थी चेल सां कांभो ॿधी पोढ़े चयो नथो पढ़ी सघां यार।